हिन सॼे सिलसिले खे ठीकु कयो, बहितर कयो, त इट इज़ गोइंग अगेंस्ट योर पार्टी। कहिड़ी शइ सही आहे मूंखे ॿुधायो। पाणी पीअण जो कोन्हे, जेके पैसा अचनि था म्यूनिसिपल कमेटीज़ में, हाणे मूंखे कंहिं ॿुधायो आहे त 2 करोड़ अलाए 3 नया साहब 2 करोड़ रुपया SDM के पावर हो, उनको खसराए, उससे छीन के किसी और DDO को पावर दिए और 2 करोड़ रुपए निकाल के ले गए। अब वो 2 करोड़ कहाँ गए, हिसाब तो दें। बेहड़ की बात कर रहा हूँ, म्यूनिसिपल कमेटी। और वो बेचारे जो काम करने वाले लोग हैं वो 15 दिन से हड़ताल पे बैठे हुए हैं कि हमें तनख्वाहें नहीं मिलती। भाई उनको तनख्वाहें नहीं मिलती तो ये पैसे जाते कहाँ हैं? केटल फार्मिंग में, पेट्रोल पंप खरीदने में, बनाने में, घरों को बनाने में। अफसोस, गरीबों, यतीमों, मजलूमों के पैसे, तनख्वाहों के पैसे खा के। अगर आप समझते हैं कि आप मजबूत हैं, नहीं। खुदा की ज़ात, देर होती है अंधेर नहीं होता। देर की रस सख्त की रस, डरो उससे, क्योंकि हुकूमत हमेशा कायम उसकी रहनी है। तो उसके लोगों को इतना तंग करना हो, एॾो तंग करिणो आहे। इरीगेशन जो हाल ॾिसो, ये रेस्ट हाउस इरीगेशन जो मूं ठहिरायो, कम्युनिटी सेंटर ठहिरायो, मां पैसा न वरिता। ये ज़मीन केतिरी महांगी आहे, 5-6 एकड़ ज़मीन आहे, 7 इन में। हॉस्पिटल 8-9 एकड़ ज़मीन आहे, असां कंपनसेशन न वरिती। असांजो माण्हुनि जी बहितरी ऐं भलाई लाइ थिए। उन्हनि जी हालत वञी ॾिसो। मुंहिंजो ज़ाती त कोन्हे रेस्ट हाउस में, मां त कोन थो वञी रहां। तव्हांजा ई ऑफिसर था अचनि, तव्हां ई जा माण्हू था रहनि, हर शइ खे ॾिसी वठंदो हेॾो होॾो। मूंखे त तबाही ऐं बर्बादी जो नज़ारो नज़र थो अचे। इहो केतिरा ॾींहं इहो सभु कुझु हलंदो? असांखे धांधली करे हारायो, इन करे त तव्हां इहो कयो, माण्हुनि सां नाइंसाफ़ी कयो, ज़्यादतियूं कयो। हाणे असांजो हिकिड़ो ज़ाती मसइलो आहे सभिनी जो, सभु काश्तकार। असांजे हिते माण्हुनि जी वीचारनि जी 90% जेका रोज़ी आहे या जेको खाइण पीअण जो सॼो आहे दारो मदार, उहो इन एग्रीकल्चर सेक्टर ते आहे। त उनखे भाण महांगो मिलंदो। उनखे तव्हां हाणे हिन साल पाणी किथे हो राइस कनाल में, तव्हां उनखे पाणी में न ॾींदो, भाण में महांगो ॾींदो, त पोइ हुनजा ॿार बचा काॾो उहो पालींदा? कहिड़े नमूने सां उहो पंहिंजो कमु कंदा? पोइ त ख़ुदकशियूं करे थी थियनि। इहो ई चवणो हो।